बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु अव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सिंधी 12 किताब मां सबक 8 पढ़ंदासीं ऐं तव्हां दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त असांजी चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर कयो त जीअं असांजी सपोर्ट थिए ऐं जीअं असां तव्हांजे लाइ सुठे खां सुठा ऐं बहितर खां बहितर वधीक वीडियो ठाहे सघूं। त बिस्मिल्लाह करे अॼु सबक पढ़ंदासीं। सबक 8 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सीन ज़बर स बे ज़बर ब काफ पेशा को सबा को अलफ ज़बर अ ठे वा नून पेशा ठूं अठूं सबा को अठूं। मिमी ये ज़बर मै जे ज़बर ज़ मै ज़ हे ये दे रही हमज़ो ज़बर आ ही आ। मिमी ये ज़बर मै जे ज़बर ज़ मै ज़ अलफ मंदो आ हे ये हे आ हे मेज़ ही मेज़ आ हे। ऐन ये ज़बर ऐ नून ज़बर न काफ ज़बर क ऐन क हे ये दे रही हमज़ो ज़बर आ ही आ। ऐन ये ज़बर ऐ नून ज़बर न काफ ज़बर क ऐन क अलफ मंदो आ हे ये हे आ हे। ऐन क ही ऐन क आ हे। सीन ये से ठे ज़ेर ठे से ठे टे अलफ टा ये ज़ेर री टारी। मीम अलफ मा मिमी ये ज़ेर मी मा मी। मीम अलफ मा सीन ये ज़ेर सी मासी। बये ज़बर बै ते पेशा तो बै तो ज़ये ज़बर ज़ै नून ज़बर न बे पेशा बो ज़ैनब। ऐन ये ज़ेर ई दाल ज़बर द ईद। से ठे टारी मामी मासी बैतो ज़ैनब ईद। टे अलफ टा ये ज़ेर री टारी दे ज़ेर डे सीन पेशा सो ॾिसो टारी ॾिसो। बये ज़बर बै ते पेशा तो बै तो लाम ज़ेर ले खे पेशा खो लिखो बैतो लिखो। सीन ये से ठे ज़ेर ठे से ठे अलफ ज़बर आ चाहिए चे अचे थे वा थो थो अचे थो से ठे अचे थो टारी ॾिस बैतो लिखो से ठे अचे थो। हाणे रवां पढ़ंदासीं। सबक 8 मैज़ हीय मैज़ आहे ऐन क हीय ऐन क आहे। सेठ टारी मामी मासी बैतो ज़ैनब ईद। टारी ॾिस बैतो लिखो सेठ अचे थो। जी दोस्तों, तव्हां ये वीडियो ॾिठो, कीअं लॻो वीडियो तव्हांखे? उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं दोस्तों हीअ वीडियो असांजो तव्हांखे पसंदि आयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर कयो त जीअं असां वधि खां वधि वरी तव्हांजे लाइ इन खां सुठा वीडियो ठाहे सघूं। तव्हांजे दोस्तनि जी असांखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। महिरबानी।